खिपरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सांगड़ पुलिस मुबीना कूड़े मुक़ाबले में खीराडी जे रवासी नौजवान मूरत अली पुट अली जान बोज़दार के ढलिया रोड तां 10 ॾींहं अॻु खिपरो पुलिस SSP सांगड़ जे हुकुम ते गिरफ़्तार करे बिना कंहिं केस जे 10 ॾींहं कैद में रखियो ऐं 10 ॾींहनि खां पोइ उन खे हाफ फ्राई करे ज़ख़्मी कयो, जेको नवाबशाह जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। फ़ौती जो लाश रखी वारसनि पारां गुज़िरियल ॾींहुं मीरपुर ख़ास रोड ते एहतजाज कयो वियो। मुसलसल एहतजाज खां पोइ ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोर जो MNA शाज़िया मरी जे भाउ औरंगज़ेब मरी उमर गुल हिंगोर जो अमानला मरी अची एहतजाज ख़त्म करायो ऐं वाइदो कयो त अवां जे मुताबिक़ अवां खे इंसाफ़ मिलंदो, अवां जी FIR थींदी। PP अॻवान खे मान ॾींदे बोज़दार बिरादरी पंहिंजो एहतजाज ख़त्म कयो। अॼु FIR न थियण ते खिपरो जे मेन मीरपुर ख़ास रोड ते बोज़दार बिरादरी जे अॻवाननि राहिब अली बोज़दार, अली जान बोज़दार, मुख्तियार बोज़दार जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। इन मौके ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PP अॻवान पंहिंजो वाइदो वफ़ा न कयो। असांजे नौजवान जे कातिलनि जे खिलाफ़ FIR न कटी वई है, जंहिं करे असीं अॼु ॿिए ॾींहुं बि मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं ऐं आला इख्तियारनि सां इंसाफ़ जी अपील करियूं था। जेसि ताईं असांजे नौजवान जे कातिलनि जे खिलाफ़ FIR न थींदी ओसी ताईं असां पंहिंजे नौजवान जो लाश मिटी मां हवाले न कंदासीं। हा त असांजो मदद कोन कयूं न साईं, छा कयूं न। असां थाणे ते वियासीं, हिननि मां केरु बि कोन हो, थाणे वारनि जो FIR थींदो कोन। वरी सुबुह वियासीं त पोइ हाणे ॾिसूं था, कोशिशि कयूं था, लॻा पिया आहियूं, ॾिसूं छा था कनि। अची FIR कयूं था, एहतिजाज ख़त्म कयो, असां एहतिजाज ख़त्म कयो आहे पर FIR न थियो आहे। असां राति लाश खे महिमान रखियो अथऊं, हींअर उनखे 60 कलाक गुज़री चुका आहिनि त असांजे वटि केर बि न आयो आहे, न FIR थियो आहे, न वॾेराशाही, न सियासी माण्हू केर बि असांजे न आयो आहे। बेदराफ़ती असांजे छोकिरे खे पुलिस खणी वञी गोलियूं हयूं आहिनि, 10 ॾींहं उनखे नंदड़को करे ऐं ज़लील कयूं, बेगुनाह उनखे मारे छॾियो, न पाणी न मानी न को खाधो न पीतो, बेदराफ़ती तरह असांजो मारे छॾियो। असांजे क़ौम बोज़दार खे अपील आहे त महिरबानी करे असांजो हिमायत कराइनि, जे कराइनि जे न कराइनि त असांजे टोटलनि खे भले माराए छॾनि, असां पोइ हिते कोन हटंदासीं, इते ई रहंदासीं, इते ई वेठा हूंदासीं इन ई रोड ते। जे अगरि असांजो FIR थिए ठेबे ते थिए, उनजे पुट जज ते थिए, जे पैसा ॾेई पुलिस खे हीउ कमु असांजो करायो वियो आहे। छो करायो वियो आहे इहो? असां निंदड़का आहियूं। उमिरि ॾिस छोकिरे जो 20 साल आहे, 20 साल जो को चोर थींदो आहे, फोरू थींदो आहे, डाकू आहे, किथे बि वञनि, कंहिं बि थाणी ते वञनि, जे NC आयसि, का कूड़ी बि NC आहे त उनजो असां जुर्म जा ॾोहारी आहियूं बोज़दार, असां भरे ॾींदासीं। बाक़ी का बि FIR असांजे छोकिरे ते न आहे, छो इहो कमु था कनि। हिते पेश थिया सभु लाश सिधो ते वेठा हुआसीं, 2-3 कलाक वेठा हुआसीं। राति जो 3 बजे वॾेरा आया, उन्हनि चयो असां FIR कटाए था ॾियूं, ऐं पंहिंजो लाश खणी वञो। असां उन्हनि जे चवण ते लाश खणी वियासीं, उते घर रखी छॾियासीं। हिननि ते इतबार कुझु घटि हो, असां पंहिंजो दफ़ान कोन रखी छॾियासीं। तड़बड़ करे असां हुनखे चयो FIR कटायो, त वरी असां रोड ते ईंदासीं, कोन चवण वरितऊं। असां वरी आयासीं हिते, अञा FIR कोन पियो कटिजे, उनजे इंतज़ार में असां सभु वेठा आहियूं। अलाए छाजे करे नथो कटिजे, हाणे लॻा पिया आहिनि, हाणे वधीक ख़बर कोन्हे। असां फाइनल त FIR कटिजे न, असांखे ख़बर पए न त हिन माण्हू वधायो, अलाह बचायो वधायो, सॼी ख़बर पए, कमु सॼो इन करे आहे न। FIR कटिजे त असांजा सभु मुताब थियनि न। भाउ मूरत असांजो सोटो सॻो, हुनखे अलाह बचाए, बेग न गिरफ़्तार कराए, कूड़ा इल्ज़ाम हणाए ऐं हुनखे बदिराई ऐं सांगड़ SP खां हुन घुरायो, उते गोलियूं हणाए कतल करे छॾी ऐं 10 ॾींहं थिया। 10 ॾींहं खां पोइ असां वटि लाश आयो, मुलाक़ात करणु असांखे कोन ॾिनो ऐं असांखे लाश बि जेको आहे न अॼु ॾिनो, कल्ह ॾिनो, जेको असांजो कल्ह धरणो हो हिते, वॾेरा आया, ई साम्हूं आया, हिननि असांखे ॾटा सटा ॾेई हितां लाश खणाए रवानो करे छॾियो। असां लाश खणी रवानो थियासीं, असां दफ़नायो कोन पंहिंजी लाश खे, FIR असांजो न थियो। असां वरी सुबुह अची हिते वेठासीं। हाणे असांजो मुताबिलो इहो आहे त SP ते थिए केस, SH ते थिए, अलाह बचाए थेबे ते थिए, उनजो पुटु जज ऐं उन ते थिए ऐं असांखे इंसाफ़ खपे। महिरबानी। अदा ही सिंध हुकूमत तव्हांखे ख़बर आहे, सिंधी माण्हू जे कातिल पीपल्स पार्टी हाणे इंतकामी कार्रवाई खां सवाइ हाणे 5 माण्हुनि खे मारणु शुरू कयो। तव्हांखे ख़बर आहे अॻे 2 साल अॻे त 2020 में शहीद अली दरूंजी खे घरां पुलिस गिरफ़्तार करे बाद में 5 ॾींहंनि खां पोइ तशदुद करे उनखे कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे लाश ॾिनो। उन खां पोइ मुसलसल जदोजहद हली 2 महीना, उन खां पोइ मुराद अली शाह नोटिस कढियो त बाबा मुअतल कई वई आहे पुलिस जी। उहे जेके बि SP खां सवाइ जेके बि उन मुलज़ अफ़सर हुआ उनखे मुअतल कयूं ऐं उन खां पोइ वरी 2 महीने खां पोइ वरी बहाल करे ऐं SP खे वरी वधीक प्रमोशन करे 20 ग्रेड जो अफ़सर करे हींअर कश्मीर में तैनात कयो अथनि ऐं बक़ाइदा जेको SHO आहे DSP हुआ उनखे सांगड़ ज़िले में रखियो वियो आहे। इहा तव्हांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कारकर्दगी आहे। अॼु वरी
नौजवान ही असो मूरत बोदार असांजे ॻोठ जो आहे, मिस्किन माण्हू, हारी माण्हू आहे, मज़ूर माण्हू, खीर विकण वारो को हुन ते केस कोन्हे, का एफआईआर कोन्हे, का NC बि कोन्हे। उन खे कंहिं वॾेरे जी वंगार बांधे पुलिस गिरफ़्तार करे अॼु शहीद करे छॾियो आहे। हाणे चवनि था असां पोइ सांगड़ एस जो कंहिं खिपरो एस जो असां मुतल कयो आहे। इहे 2 टिनि ॾींहंनि लाइ सिर्फ़ु अवामी रद्दअमल इन खे ख़ामोश करण लाइ इन्हनि जेको ड्रामो कयो आहे, हिननि जी ड्रामनि खे असां सम्झूं था। असां 86 माण्हू आहियूं, STP जी प्लेटफॉर्म सां गॾु आहियूं। जेसीं ताईं वारिस असां सां गॾु बीठा हूंदा, वारिस के वॾेरे के भोतारे चवण में न ईंदा, तरक़ी पसंद पार्टी इन जी रहनुमाई कंदी, सिर्फ़ु खिपरे में न पर सॼी सिंध में एहतिजाज कंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।